अस्सलाम वालेकुम अवां ॾिसो पिया फास्ट न्यूज़। मां आहियां साजिद कुरई। ख़बर शामिल कंदासीं मीरपुर माथिलो मत मीरपुर माथिलो पुलिस जी मनशियात फ़रोशन ख़िलाफ़ कार्रवाई। मीरपुर माथिलो पुलिस मनशियात वेकिरो करण जे ॾोह में बोज़दार कॉलोनी में कार्रवाई करे मनशियात वेकिरो करण जा घर डाहे पट करे छॾिया। ॼण त कार्रवाई में हिसो वठंदड़ डीएसपी मीरपुर माथिलो अब्दुल हक भुट्टो, एसएचओ मीरपुर माथिलो सरदार चांडियो ॿुधायो त एसएसपी घोटकी जे हुकुम मुताबिक़ मनशियात फ़रोशन क्रिकेट बुकीअ जुआ आंकड़ा पर्ची हलण ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो हुकुम ॾिनो वियो आहे। जंहिं बुनियाद ते मनशियात फ़रोशन क्रिकेट बुकी आंकड़ा पर्ची हलण ख़िलाफ़ रोज़ाना बुनियाद ते कार्रवायूं कयूं वेंदियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ संदा रहो फास्ट न्यूज़।